कारा मिर्च हर घर जे रंधिणे में मौजूद मसालो आहिनि। उन्हनि जे फ़ाइदनि बाबति बि असां केतिरा ई भेरा ज़िक्र करे चुका आहियूं, जिन खां केर बि इनकार नथो करे सघे। पर छा तव्हांखे ख़बर आहे त कारे मिर्चनि जो पाणी बि पी सघिजे थो ऐं उन जा बि सिहत लाइ इंतिहाई हैरान कंदड़ ऐं तकड़ा फ़ाइदा आहिनि। या छा तव्हां कॾहिं कारे मिर्चनि जो पाणी पीतो आहे? कारनि मिर्चनि में कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन, फाइबर, मिनरल, कैल्शियम, मैग्नीशियम, पोटाशियम ऐं फास्फोरस मौजूद हूंदा आहिनि, जेकी उन्हनि खे सिहत लाइ फ़ाइदेमंद बणाइनि था। सवाल इहो थो पैदा थिए त कारनि मिर्चनि जो पाणी छो पीअणु घुर्जे? कारनि मिर्चनि जो पाउडर अंडनि ऐं ॿियनि भाॼियुनि ते त तव्हां इस्तेमालु कयो हूंदो, पर उन्हनि जे पाणीअ जो इस्तेमालु अव्हां शायदि ई कॾहिं अॻु में ॿुधो हुजे। कारे मिर्चनि जो पाणी पीअण सां हाज़मे जे निज़ाम में बहितरी ईंदी आहे ऐं पेट में मौजूद जीत मरी वेंदा आहिनि। उल्टी ऐं पेट जे सूर जा मसइला 2-3 ढुक कारे मिर्चनि जे पाणीअ सां ई हल थी वेंदा आहिनि। इहो हाज़मे जे सभिनी मसइलनि जो बहितरीन ऐं तकड़ो इलाज आहे। कारनि मिर्चनि जो पाणी वारनि में लॻाइण सां वारनि जी खुश्की ख़तम थी वेंदी आहे ऐं वार छणण बंदि थी वेंदा आहिनि। इलाइक़नी ख़ासियतुनि जे करे कारनि मिर्चनि जो पाणी वारनि जी वाध वेझ लाइ बि तमामु बहितरीन नुस्ख़ो साबित थींदो आहे। कारनि मिर्चनि में पाइपरेन नाले एंटीऑक्सीडेंट मौजूद हूंदो आहे, जेको अखि जी रेटिना खे नुक़साननि खां बचाए थो ऐं अखि में रत जे वहिकरनि खे बहितर बणाईंदो आहे। कारनि मिर्चनि में मौजूद पाइपरेन शबखोरी मतिलब राति जो नज़र न अचण वारी बीमारीअ लाइ बि बहितरीन हूंदो आहे। कारनि मिर्चनि जो पाणी दिमाग़ जे कीमियाई रस्तनि खे मुतहरिक कंदो आहे, जंहिंसां याददाश्त तेज़ थिए थी ऐं दिमाग़ जूं सलाहियतूं वधनि थियूं। कारा मिर्च पार्किंसंस बीमारीअ खां बि तहफ़ुज़ ॾियारण लाइ तमामु बहितरीन हूंदा आहिनि। कारनि मिर्चनि में मौजूद पाइपरेन LDL ख़राब लिपोप्रोटीन जी सतह खे घटाए हाई लिपोप्रोटीन जी सतह खे वधाइण समेत हाई ब्लड प्रेशर ऐं टाइप 2 शुगर जे मर्ज़ ते ज़ाब्ते रखण में बि वॾा मददगार हूंदा आहिनि। उन करे कारनि मिर्चनि जो पाणी वधियल ब्लड प्रेशर ऐं शुगर वारे माण्हुनि लाइ बहितरीन जूस साबित थींदो आहे। नेराने हल्के गरम पाणीअ में अधु चमचो कारे मिर्चनि जो विझी पाणी पीअण सां तेज़ीअ सां वज़न घटाइण समेत लटकियल ऐं कुरारी थियल चमड़ीअ मां बि जिंद छॾाए सघिजे थी, जॾहिं त उन जा मादे, आंडनि ऐं दिमाग़ समेत गॾियल सिहत लाइ तकड़ा फ़ाइदा हूंदा आहिनि।